सिंध जे सूफ़िन जो सरताज हिफ्ज़ ज़बान शाइर हज़रत सचल सरमत रहमतुल्लाह अलैह जे सज्जादा नशीन ख्वाजा अब्दुल हक फारूकी जे सज्जादा नशीन हाउस ते अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त दरगाह हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जो मक़बरो ज़बून हाल थी वियो आहे। हुकूमत के बार बार आगाह करण बावजूद को ध्यान नथो ॾिनो वञे। बरसात खां पोइ मक़बरो हंधा हंधा टुटी पियो आहे। असां मुतालबो था करियूं त जल्द हज़रत सचल सरमस्त जे मक़बरे जो तामीराती कम शुरू कयो वञे। दरगाह हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह मुक़र्रर पुलिस नफ़री घटि आहे। CCTV कैमराऊं ख़राब पियल आहिनि। अल्लाह न करे को वाक़ियो पेश आयो त उन जी ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। दराजा शरीफ में हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जे नाले सां मनसूब कयल सचल बाग जो कम पिण पूरो न थी सघियो आहे। हज़रत सचल सरमस्त जी नगरी दराजा शरीफ में ठहियल डिस्पेंसरी अस्पताल में अमलो मुक़र्रर न थी सघियो आहे। ख्वाजा अब्दुल हक फारूकी चयो त रमज़ानुल मुबारक में थींदड़ उर्स मुबारक ते CM ऐलान पिण कयो हुयो रोज़ो मुबारक जल्द तामीर करायो वेंदो, पर उन ते अमल नाहे थी सघियो। सिंध हुकूमत खे घुर्जे त जल्द दरगाह हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह रोज़े मुबारक जो कम शुरू कराए सचल सरमस्त यादगार कमेटी खे हज़रत सचल सरमस्त सिर्फ़ उर्स मुबारक जे मौक़े ते यादि ईंदो आहे, बाक़ी सॼो साल गुम थी वेंदो आहे। जेकॾहिं असांजा मुतालबा मंज़ूर न कया विया त उर्स मुबारक खां अॻु ख़लीफ़नि जी मुशावरत सां अहम फ़ैसिलो कयो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।